नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब अॻियां, जिते ज़राअत खाते जे वाटर मैनेजमेंट जे नंढनि मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंता लाइ एहतजाज कयो वियो आहे। अचो त संदन सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन जो छा चवणु आहे। असां 2005 खां वठी 15 साल थी विया आहिनि असां ड्यूटी कंदड़ आहियूं। असांजो जाइज़ी हक़ बणिजे थो रेगुलाइज़ेशन, उन जे लाइ कल्ह बि असांजे डिपार्टमेंट वारनि सां ॻाल्हियूं थियूं ऐं अॼु बि असांजी जेको माना एडिशनल चीफ सेक्रेटरी होम सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। उन्हनि चयो बाबा तव्हांजी असां चीफ सेक्रेटरी साहब खे हवालो ॾियूं था ऐं जेके बि असांजा आला अफ़सर आहिनि उन्हनि ताईं ॻाल्हि पहुचायूं था ऐं तव्हांजो मसइलो असां हल कयूं था। 12 चकर हिते आया आहियूं। असां पंहिंजा बच्चा होॾे छॾे असांखे हिते माना पघार बि असांखे 6 महीना था ॾियनि। पघार बि असांजी थोरी नंढा मुलाज़िम हिकु ग्रेड जा असांखे एतिरो परेशान कयो आहे। 15-16 साल असां लोड़ियूं पिया था। असांखे महिरबानी करे असांजो मसइलो हल कयो वञे। असांजा बच्चा पोइ हिते अकेला आहिनि, असांजो मसइलो हल कयो वञे। असांखे दिलासा ॾेई ॾेई असांखे परेशान करे छॾियो आहे। सिंधी सभु मिली ॾे वञण जी कोशिशि कईसीं, असांखे पुलिस रोकियो, असां ते लठबाज़ी कई। असां 15 सालनि खां ड्यूटी करे रहिया आहियूं। असांजा ऑफिसर 11 खां 18 ग्रेड ताईं सभु पका थी विया। असांखे ईअं पघारूं बि 6-6 महीना 5-5 महीननि ताईं नथा ॾियनि। हाणे बि असां पुरअमन हिते एहतजाज करे रहिया आहियूं। असांजे हुकूमत खे अपील आहे त असांखे पको कयो वञे। असांखे हिन वक़्तु ताईं यकी आसरा ॾींदा रहिया, तव्हां असांखे रेगुलर न कयो। असां वेठा आहियूं हिन वक़्तु बि पुरअमन पंहिंजो एहतजाज करे रहिया आहियूं। असांखे कुझु माना अहिड़ियूं कयूं वयूं आहिनि त तव्हांजो मसइलो असां हल कंदासीं। जेसि ताईं असांजो मसइलो हल नथो थिए त असां वेठा हूंदासीं, असां पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। नाज़रीन, तव्हां ज़राअत खाते जे वाटर मैनेजमेंट मुलाज़िमनि जो ॻाल्हि ॿोल ॿुधी संदन जो चवणु हुयो त जेसि ताईं मुस्तक़िल न कयो वेंदो तेसि ताईं एहतजाजी सिलसिलो जारी रखियो वेंदो। कैमरामैन अली असगर सां गॾु अल्ताफ़ चन्ना, अवामी आवाज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।